मतलबी इंसान तव्हांखे मतलब में यादि कंदो। जॾहिं तव्हांजो मतलबी में को बि कमु पवंदो, न जे बराबरि बि कमु पवंदो न, उन वक़्त में बि मतलबी इंसान ॻाल्हियूं फिराए कंदो। मतलबी इंसान जी हिकिड़ी आदत वॾी बुरी आहे। मतलबी इंसान जी हिकिड़ी वॾी आदत बुरी आहे, उहो कॾहिं बि कंहिं हिकिड़े जो न थींदो। उन मतलबी जे लाइ तव्हांखे परेशान थियण बि तव्हांजी बेवकूफ़ी आहे। जेको मतलब जे लाइ तव्हांखे यादि करे, तव्हां हिकु ख़ुशि नसीब इंसान आहियो जो अलाह पाक तव्हांखे उन मतलबी इंसान जे आॾो चूंडियो आहे। जेकॾहिं ॾियण जी ताक़त आहे सो उनखे ॾेईसि, जे न आहे त उन मतलबी इंसान खे बि लफ़्ज़ अहिड़ा ॿुधाए जंहिंमें उनखे का तकलीफ़ न मिले। जेकॾहिं तूं पंहिंजी ज़बान हलाईंदो उन मतलबी इंसान जे आॾो, उहो मतलबी इंसान तो ते वॾा वार कंदो, तोखे वॾो ख़राब कंदो, पर तोखे मुंहं ते न कंदो। तुंहिंजे यारनि सां कंदो। मतलबी इंसान पंहिंजे मतलब सां कमु रखंदो आहे, उनखे तव्हां न आहियो पसंदि। मतलब जेकॾहिं तव्हां में रखे थो, तव्हांखे ॾियण जी ताक़त आहे त उनखे ॾियो। जीअं न आहे तव्हांखे ताक़त त उन मतलबी इंसान खे अहिड़ा लफ़्ज़ ॿुधाइणा आहिनि जंहिंमें उनखे तकलीफ़ न मिले। मतलबी इंसान जे आॾो शिकिल कॾहिं बि ख़राब न कजो। जेकॾहिं मतलबी इंसान जे आॾो शिकिल ख़राब कयो न, तव्हांजी इज़त जी धजिया उड़ाए छॾी। मतलबी तव्हांजे ॾुखे वक़्त में, तव्हांजी मुश्किल जी घड़ी में, तव्हांजी ग़मी ख़ुशी में तव्हां ॾे अकेलो न ईंदो। हिन उनखे फ़ोनियूं कंदो, ॾे हाल वाल, तूं तयारु आहीं मां बि हलां तोसां गॾु, तूं तयारु आहीं मां बि तोसां गॾु हलां, तूं तयारु आहीं मां बि तोसां गॾु हलां। पर अकेलो सहारे ॾियण लाइ रब जी ज़ात जो कसम कॾहिं बि न ईंदो। जज़ाकल्लाह ख़ैर, मा सलाम।